पाण 1 बाय 1 सॉल्व कयूं था। मिसाल मां हितां क्वेश्चन नंबर 3 खे सॉल्व कयां थो। अॻ में क्वेश्चन नंबर 3 आहे न, अॻ में इहो सॉल्व कयूं था। उन खां पोइ पाण वरी हे ज़रब उपत लहो, पोइ हिन में अचूं था त अंडर रूट वारी मल्टीप्लिकेशन कीअं थींदी आहे। ठीकु आहे, हाणे मां दर्जो लिखी वठां थो। दर्जो आहे तव्हांजो x इंटू एक्स स्क्वायर प्लस 2xy प्लस वाई स्क्वायर, ठीकु आहे, ऐं प्लस 4y इंटू एक्स स्क्वायर प्लस 3xy ऐं प्लस जो 9y स्क्वायर। ठीकु आहे, हाणे इहो तव्हांजो थी वियो दर्जो। हाणे हिनखे सॉल्व कीअं कबो, तव्हांखे ख़बर आहे ॾिंगी जे ॿाहिरों एक्स पियो आहे, इहो 1 बाय 1 टिनि जेके रक़मूं आहिनि टिनि सां मल्टीप्लाए थींदो। पहिरियों एक्स खे एक्स सां मल्टीप्लाए कयूं, हाणे तव्हां वॾा थी विया आहियो, एतिरी तव्हांखे ज़रब आसानी सां अचणु खपे त इहो एक्स क्यूब थी वेंदो। कीअं, हिन जो पावर 1 हिन जो पावर 2 ई पाण में जोड़ थी वेंदा। ठीकु आहे, हाणे उन खां पोइ हिन जे अॻियां कोएफिशिएंट, हिन जो मतिलबु आहे 1 आहे। हाणे हिन सां जॾहिं मल्टीप्लाए थींदो त इहो थी वेंदो 1 × 2 एक्स जो पावर एक्स जे पावर सां जोड़ थी वेंदो, एक्स जो पावर 2 थी वेंदो ऐं वाई साॻियो 1 ई बचंदो। हिन जो मतिलबु आहे छा थी वेंदो 2x स्क्वायर वाई। हाणे वरी जॾहिं इहो हिन सां मल्टीप्लाए थींदो त हिन जो कोएफिशिएंट बि 1 आहे। एक काई हिकु लिखण जी ज़रूरत न आहे, सो कटे सटे थी वेंदो एक्स वाई स्क्वायर। कीअं थींदो, इहो त अलजेब्रा में बेसिक में बार बार पढ़ी आया हो। हाणे अचूं था पिया हिन जे अॻियां कोएफिशिएंट 1 आहे, 1 चौक थी वेंदो। हाणे एक्स स्क्वायर वाई, हिन मतिलबु आहे हेॾे एक्स न आहे जंहिंसां असां एक्स जो वैल्यू वधायूं या एक्स जो पावर वधी वञे, सो एक्स जो स्क्वायर सेम ई रहंदो ऐं हुन सां गॾु वाई जो पावर 1 आहे उहो बि सेम रहंदो। हाणे हिन सां मल्टीप्लिकेशन थींदी 4 ट्रिक 12, एक्स जो पावर हेॾे आहे पर हेॾे कान्हे, हिन जो मतिलबु आहे सेम रखंदा त एक्स, वाई जो पावर ॾिसो वधी वेंदो, हिकु हिते आहे ऐं हिकु हिते, वाई जो पावर घणो थी वेंदो वाई स्क्वायर। हाणे वरी आख़िरी सां मल्टीप्लाए थींदो, अंग अंग सां ज़रब कंदासीं, प्लस इंटू प्लस प्लस, निशानी प्लस जी आहे सो हिन करे चेंज करण जी ज़रूरत न आहे। 4 × 36। हाणे छा थींदो ॾिसो, एक्स आहे न सिर्फ़ु वाई आहे, वाई जो पावर 2 आहे ऐं हिकु घणो थी वेंदो वाई क्यूब। ठीकु आहे, हाणे मल्टीप्लिकेशन थी वई। हाणे असां छांटी कंदासीं, जेके हिकु जहिड़ा आहिनि उन्हनि खे पाण में जोड़ कट कंदासीं। असां ॾिसो हे एक्स स्क्वायर वाई आहे, यानी एक्स जे मथां स्क्वायर आहे, वाई ख़ाली आहे, हिते बि एक्स स्क्वायर वाई आहे। इन जो मतिलबु आहे हे ॿई रक़म जेके आहिनि इहे हिकु जहिड़ियूं आहिनि, हिकु हीअ रक़म ऐं हिकु हीअ रक़म। हाणे छो जो करे ॿई प्लस जूं आहिनि, इन्हनि खे असां इन करे गॾु करे रखंदासीं, यानी कि अच्छा पहिरियों त असां एक्स क्यूब रखी वेंदासीं, छो जो ॾिसंदासीं को बि एक्स क्यूब वारो न आहे जेको हिन सां जोड़ कट थिए, अकेलो आहे, सो इन करे असां अॻ में हिनखे रखी वेंदासीं। हाणे हिननि ॿिन्हिनि खे असां जोड़ करे लिखंदासीं, प्लस जो घणो थी वेंदो 6x स्क्वायर वाई। ठीकु आहे, हाणे एक्स ऐं वाई स्क्वायर अहिड़ो ॻोल्हींदासीं जंहिंमें सिर्फ़ु एक्स हुजे ऐं वाई स्क्वायर हुजे। असां गौर कंदासीं त हे ॾिसो हीअ रक़म, मां जेकॾहिं हिनखे ब्लैक पेन सां अलॻि डिफ्रेंशिएट करण जे लाइ मां लिखां त ॾिसो एक्स ख़ाली वाई जे मथां स्क्वायर, हिते बि एक्स ख़ाली वाई जे मथां स्क्वायर। हाणे हे ॿई हिकु जहिड़ियूं रक़म आहिनि पर आहिनि जेके आहिनि सो निशानी मुख़्तलिफ़ अथनि, इन करे हे गॾिबियूं न बल्कि जोड़ कट थींदियूं। हिन जे अॻियां कोएफिशिएंट कुझु ई न आहे, माना 1 आहे। एक्स वाई स्क्वायर, सॉरी हे प्लस जी आहे, हे बि मां चवां पियो त हे शायदि माइनस जी आहे पर हे ॿई प्लस जूं आहिनि, इन करे इनखे असां गॾु करे सघूं था। हिन जे अॻियां कोएफिशिएंट 1 आहे ऐं हे 12 आहे, हिन जो मतिलबु आहे 13x वाई स्क्वायर थी वेंदी, 13x वाई स्क्वायर। आई होप तव्हांखे हे पॉइंट बि सम्झ में अची वेंदो। हाणे हिन जो हिसाब बि थी वियो, हिन जो हिसाब बि थी वियो, हिन जो बि, बाक़ी आख़िर में वाई क्यूब बचियो जंहिंसां को बि जोड़ थियण जे लाइ न आहे, 36 वाई क्यूब। हिन सां कोई बि जोड़ कट न थींदो, छो जो वाई क्यूब वारो ॿियो कोई बि न आहे। हे असांजो छा थी वेंदो आंसर। आंसर हिन करे जो हाणे हिननि मां कोई बि हिकु जहिड़ो न आहे, हे एक्स क्यूब आहे, हे एक्स वाई त आहिनि पर हिते एक्स जे मथां स्क्वायर आहे, हे वरी वाई जे मथां स्क्वायर आहे, सो हे बि हिकु जहिड़ा न आहिनि। हे असांजो छा थी वियो, आंसर अची वियो। आई होप तव्हांखे इहो सम्झ में अची वेंदो। हाणे नेक्स्ट वीडियो में तव्हांखे मां जेको नेक्स्ट जेको आहे सो ज़रब उपत हुई ॻोल्हणु, उहा मां तव्हांखे सेखारींदुमि। तव्हांखे उहो हे क्वेश्चन नंबर 1 जेको आहे सो इहो सॉल्व करे ॾेखारियो थो, जंहिंमें अंडर रूट आहिनि, इहे कीअं सॉल्व थींदा, हाणे छो त इहो सिखूं था।